नाज़रीन हिते ॿी अहम ख़बर शामिल कंदासीं। इलेक्शन कमीशन पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे नोटिस जारी करे छॾियो आहे। पंजाब में थींदड़ नंढी चूंडनि में ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी करण ते वॾे वज़ीर खे नोटिस जारी कयो वियो आहे। हमज़ा शहबाज़ ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी कंदे बिजली सार्फ़िन खे रिआयत ॾियण जो ऐलान कयो हुयो। इलेक्शन कमीशन पंजाब जे 20 तकनि ते नंढी चूंड जो ऐलान कंदे शेड्यूल जारी कयो आहे। यह अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन इलेक्शन कमीशन पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे नोटिस जारी करे छॾिया। इन हवाले सां तफ़सील वठंदासीं। नज़ीर इन हवाले सां आगाह कजो, पंजाब में थींदड़ नंढी चूंड जे ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी करण ते वॾे वज़ीर पंजाब जे खे नोटिस जारी कयो वियो आहे। जी बिल्कुल, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान तरफा गुज़िरियल ॾींहुं पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ शरीफ़ तरफा 100 यूनिट फ्री करण वाली बिजली जो ऐलान किया, उन हवाले से ख़ास तौर पर ज़मीनी जो चूंड थी रही आहिनि उन इलाक़नि में वज़ीर आला तरफा ऐलान करते इलेक्शन कमीशन तरफा नोटिस वरितो वियो आहे। इलेक्शन कमीशन तरफा वाज़ह तौर पर नोटिस में जणायो आहे त पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ जो आहे सो ज़ाब्ता इख़लाक़ की खिलाफ़ वर्जी कई है। इन जे करे हमज़ा शहबाज़ के नोटिस जारी किया। हमज़ा शहबाज़ के भी इहो वाज़ह तौर पर नोटिस में चयो आहे त तव्हां जेको ऐलान किया है उहे जेको आहे सो ज़ाब्ता इख़लाक़ की खिलाफ़ वर्जी है। इन के हवाले से जेको आहे सो वज़ाहत जेको आहे सो इलेक्शन कमीशन में जमा कराई वञे। जी ठीक है, वही मेहरबानी नज़ीर चारण तफ़सील ॾिना। नज़ीर चारण इस्लामाबाद मां असांखे आगाह करे रहियो। हमज़ा शहबाज़ ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी कंदे बिजली सार्फ़िन खे रिआयत ॾियण जो ऐलान कयो हो। इलेक्शन कमीशन पंजाब जे 20 तकनि ते नंढी चूंड जे ऐलान कंदे शेड्यूल जारी कयो आहे। अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। नाज़रीन हमज़ा शहबाज़ ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी कंदे बिजली सार्फ़िन खे रिआयत ॾियण जो ऐलान कयो हो। अवां खे आगाह कयूं पिया इलेक्शन कमीशन पंजाब जे 20 तकनि जी नंढी चूंड जो ऐलान कंदे शेड्यूल जारी कयो आहे। इलेक्शन कमीशन पारां पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे नोटिस जारी कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन हमज़ा शहबाज़ ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी कंदे बिजली सार्फ़िन खे रिआयत ॾियण जो ऐलान कयो हो।